हिम्मतूं हौसला कोशिशूं वर भला हिक ॿिए सब थियूं हिक गॾिजी भर चला ज़िंदगी में रहंदी आज़ाद धरती रहंदी ज़िंदगी में रहंदी आज़ाद धरती रहंदी हिम्मतूं हौसला कोशिशूं वर भला हिम्मतूं हौसला कोशिशूं वर भला हिक ॿिए सब थियूं हिक गॾिजी भर चला ज़िंदगी में रहंदी आज़ाद धरती रहंदी ज़िंदगी में रहंदी आज़ाद धरती रहंदी मुझ धरती मुझ शान मुझ धरती मुझ शान मुझ धरती मुझ शान मुझ धरती मुझ शान धरती टीवी ऐं सोभ मीडिया ग्रुप के सिरे ते असीम सिंधी सभ्यता जो ॾियारो मुंहिंजी धरती मुंहिंजो शान सिंध जी नए दावत के सिरे हेठि अॼु मल्हाए पियो वञे। सुबुह जी शुरूआत आज़ाद हवाइन में अमन जो पखीड़ो कबूतर उॾारे कई वई। समूरी सिंध सिंधी तहसीब ऐं सकाफ़त जे इंदलेथी रंगनि में रंगिजी वई। सिंध जी कुंड कुर्छ में सकाफ़ती तक़रीबूं मच कचहरियूं क़दीमी सकाफ़त ऐं अदब जी प्रचार रोज़ानी सोभ जी सतपारा सूफ़ी बुज़ुर्गनि ऐं सिंध जे सोरहनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरी वेंदी। कराची प्रेस क्लब बाडो सिंध जी सिंध सां मुलाक़ात थींदी। नाले वारा फनकार अहमद मुगल दीबा सहर जिगर जलाल फ़ाइज़ा अली दुआ मेमण मार्वल ऐं ॿिया फनकार सुर बिखेरींदा। सिंधी सकाफ़त जो ॾींहुं आसिफ अली ज़रदारी पारां सिंधी क़ौम खे वाधायूं। सिंध सूफ़ी बुज़ुर्गनि इल्म दोस्तनि ऐं बहादुरनि जी धरती आहे। धरतीअ जी हिफ़ाज़त कंदड़नि खे सिंधी क़ौम कॾहिं बि नाहे विसारियो। सिंध पंहिंजी तारीख़ ऐं सकाफ़त खे हमेशह मुक़दस ऐं मथां रखियो आहे। अॻूणे आसिफ अली ज़रदारी जो सिंध जी सकाफ़ती ॾियारी जे हवाले सां पैगाम सिंध जमनायत बाशऊर ऐं मज़हब क़ौमूं पंहिंजी सकाफ़त तहसीब ऐं ॿोली नाहे विसारींदियूं। शहीद भुट्टो सकाफ़त उजागर करण लाइ वज़ारत क़ाइमु कई। क़ाइदे अवाम यसिम क़ाइमु कया जीअं क़ौमूं सकाफ़त जी इज़त खे बरक़रार रखनि। अमन प्यार मोहब्बत इज़त ऐं भाईचारो सिंध जी असीम तहसीब आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं सिंधी क़ौम के सकाफ़ती ॾींहं जूं वाधायूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त सिंध जी सकाफ़त सिंधू तहसीब ऐं इस्लामी तहसीब जो ख़ूबसूरत संगम आहे। अशरफ टोपी रिली लोक अदब मौसीक़ी ऐं रिवायती खाधा पंहिंजी हिकु धार सुञाणप रखनि था। पाकिस्तान जी सकाफ़त फन ऐं अदब खे हथी वठाइण पीपी जो मंशूर आहे। नौजवान दुनिया में पंहिंजी सकाफ़त खे जदीद अंदाज़ में हथी वठाइण लाइ किरदारु अदा कनि। ख़बर है ज़रदारी साहब जे वजह से जॾहिं अफ़गानिस्तान विया इहो शुरू थियो ऐं मां इन ॾींहं ते सभु उन्हनि खे चाहे वो सिंधी ॻाल्हाइण वारा हुजनि या ॿी का ॿोली ॻाल्हाइण वारा हुजनि कंहिं मज़हब सां तालुक़ु रखनि था जेको इन सकाफ़ती डे में पार्टिसिपेट था उन्हनि सभिनी खे मुबारकबाद थो ॾियां। वॾे वज़ीर वादली शाह पारां सिंध जी सकाफ़त वारे ॾियारे जूं वाधायूं। सिंध चवण त सिंध जी सकाफ़त जो ॾियारो ईद जियां मल्हाए थींदो। सिंध जे चीफ सेक्रेटरी सुहेल अहमद राजपूत जो चवण आहे त अचो त सिंध जी सकाफ़त वारे ॾियारे ते सिंध खे असीम सूबो बणाइण ऐं अवाम जी ख़ुशहाली जो वचन कयूं। मैं सिंध के तमाम रहने वालों को सिंध सकाफ़ती डे की मुबारकबाद पेश करता हूँ और आइए मिलकर अहद करें और कोशिश करें कि हम सिंध को एक अजीम सूबा बनाएं और यहाँ के लोग तरक्की करें और एक दुनिया के लिए मिसाल बने। पीटीआई चेयरमैन इमरान खान हिन महीने ई सूबाई असेंबली टोड़ण जो ऐलान करे छॾियो। इमरान खान जो चवण आहे त जेकॾहिं हुकूमत आम चूंड जी तारीख़ ॾियणु चाहे थी तो ॻाल्हियुनि लाइ तयारु आहिनि। मुल्क जी ज़रूरत आहे त मुल्क में सियासी इस्तकाम अचे। सियासी इस्तकाम हूंदो त वॉश मज़बूती वेंदी। इमरान खान मौजूदु परवेज़ लाही केस असेंबली टोड़ण जो इख़्तियार ॾिनो आहे। जल्द असेंबलियूं टोड़ी वेंदियूं। चूंडूं मुल्क जी ज़रूरत आहिनि।
धमकियूं ऐं ॻाल्हियूं गॾु नथियूं हली सघनि। इमरान ख़ान सां गैर मशरूत ॻाल्हियूं थी सघनि थियूं। धमकी वारे लहजे सबबि खेसि कुझु बि न मिलंदो। हू संजीदा ॻाल्हियूं कंदो त खेसि संजीदा जवाबु मिलंदो। कुझु इतादनि खे इमरान ख़ान सां ॻाल्हियुनि लाइ ख़दशा आहिनि। ॻाल्हियुनि बाबति फ़ैसिलो PDM कंदी। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा साद रफ़ीक़ ऐं राणा सनाउल्ला जी प्रेस कॉन्फ्रेंस। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त भारतीय क़यादत जे कई ज़िम्मेवारनि बयान जो नोटिस वरितो आहे। भारत कॾहिं बि पंहिंजे नापाक इरादनि में कामयाबु न थींदो। हथियारबंद फ़ौज वतन अज़ीज़ जी हिफ़ाज़त लाइ हर वक़्तु तयारु आहे। दुश्मन जी कंहिं बि मुहिम जो भरपूर जवाबु ॾिनो वेंदो।